असां वटि एतिरी बरसाति आई जेका उनजे करे असां उतां लॾ पलाण कई। असां वटि 5 फुट मींहुं रस्तनि ते बि चुको आहे, घर दर परम थी आहे। असां हर बार दर परम करे उनखे कढी ॿाहिरि हिते पहुता आहियूं। हिन वक़्तु ही हिन वण जे हेठां सभु जा सभु वेठा पंहिंजा बछड़ा वठी करे पंहिंजो माल वठी करे। तो ही रिक्शा आहे जेको जंहिंमें ही कुझु सामान खणी करे ही दोस्त पहुता आहिनि। कंहिंजे तरफ़ां आहे ऐं छा छा आहे? जी अदा ये असो मिरप्रकाश महेश्वरी संगत असो प्लेटफॉर्म है। अस उन बिहाफ से पंहिंजी मदद पाण जे छोकरा दोस्त आहिनि असां पंहिंजी मदद पाण ते निकिता आहियूं। उन में असां कुछ आइटम्स खणी हींअर मौजूद आहियूं। तो ये असो तव्हां ॾिसी सघंदा आहियो पानी जो कूलर है। इन में तकरीबन 16 खां 20 लीटर पानी अचे थो। इन में पानी इहो तव्हांजो अॻियां भी यूज़ थी सघे थो। अच्छा ही छा आहे साम्हूं? ही इनकी टूटी है। इन में खोलण से तव्हां पानी आसानी कटे सको था। इनके रिफिल भी इन सां ही करे सको था। अच्छा ही माना एज ए कूलर भी इस्तेमाल थी सके? जी एज ए कूलर इस्तेमाल थी सको था। डिस्पोजल कूलर पानी बेचे सको। अच्छा डिस्पोजल कूलर भी आहे ज़बरदस्त। उन सां गॾोगॾु ये कपड़न जा जोड़ा ॿारनि लेडीज़ ऐं मर्दनि लाइ कपड़नि जा जोड़ा भी आंदा आहिनि। प्लस में मच्छरनि जो आधार वधियल आहे तंहिंजे करे असां लोशन्स भी आंदा आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु असां बिस्किट्स जीअं ॿारनि खे नीड आहे। ऐं मानी में भी असां सब्जी प्लस मानियूं वग़ैरह आंदियूं हुयूं। जे ताईं पहुचण हर को असांजे से नथो पुॼी सघे। सो कोशिशि आहे त थोरो अंदरि ताईं वञे ऐं सपोर्ट कजे। केरु अचे पियो हिते? तव्हांखे थोरो तव्हां अंदरि वेठा आहियो। मच्छरदानियूं आहिनि? पोइ मच्छरनि खां ॿारनि खे कीअं था बचायो? चलो तो अॼु कोशिशि कबी तव्हांखे मच्छर लोशन ॾीबा। थर्ड लोकेशन ते पिया वञूं ऐं हीअ अमर ॾियण जे लाइ हिते बि कुझु जेके आहिनि उहे तव्हांखे माण्हू नज़र अचनि। तुंहिंजे लाइ आहे? हा तूं त पाईंदीअ न? पाइजे हे कपिड़ा पाइजे? रखे न चाहे पाइजे करे सघे थो। केरु असांखे कपिड़ा डोनेट करण चाहिए उहो करे सघे थो। ॿियूं जेके भी खाधे पीते जूं अशिया आहिनि पाइण जा चप्पल थी विया उहो डोनेट करे सघे थो। तो वो असां कॉन्टेक्ट करे सघे थो। कॉन्टेक्ट नंबर वरी रिपीट कजो। जी जी अदा असांजो कॉन्टेक्ट नंबर है 0333 3699 429 ऐं ॿियो नंबर है 0333 3816 503।